मुझे ख्याल है चाचा तो तुझो पुट चरियो ना है, बल्कि जरूरत का अधिक ज़हीन है। सुबह जो डीएसपी आयो, उन डीएसपी से लागी तो अंग्रेजी में ॻाल्हाए। डीएसपी जो ख्याल है तो जेके देसी मानू लागी तो अंग्रेजी में ॻाल्हाईंदा आहिनि, से सभी चरिया हूंदा आहिनि। ऐसे था मुखे बम हणिया पर अहिड़ो फना कंदड़ मंज़र न ॾेखारे। चाचा जे ईअं डही पे तो पुट अजायो आज़ार में पइजी वेंदो। मूं एफआईआर न कटी आहे, वञी हथ पेर हण, को भलो कर, मथे ते ज़ोरबार विझराए, पुट बची वेंदो। ओनो शामीर जो हो त लीडरी जे करे तिथे मारची न वञी, पर हिते त मामलो ई कुछ और लॻो पियो आहे। चाचा तुंहिंजो ही पुट कमाल जो आहे। असीं पुलिस वारा कंहिंखां सवलाई सां मुतासिर न थींदा आहियूं। अॼु सुबुह जो असांजे डीएसपी जूं जहिड़े नमूने वायूं बताल कयाई, तेन मूंखे मोही वेंदो आहे। वञी कुझु कर, देर न कर चाचा, हमीर खे हिते का तकलीफ़ न थींदी। पहले मार्ग में हो जैसे तो मुख्य घुरा मार जाए। मुझे लिंगन में अञा एतरी सगा है जो पंहिंजे औलाद जे तकलीफ़ुनि जा ज़ख्म हिन बुत ते सही सघां। तोखे पंहिंजो जेको ज़ोर लॻाइणो हुजे सो लॻाए जाए। मुंहिंजे वाता दान ॿुधंदे। चाचा दुनिया में को भी शख्स मुकम्मल तौर ते नेक या मुकम्मल तौर ते ज़लील न हूंदो आहे। नेक खां नेक माण्हू में का न का कमी न आहे, ऐं ज़लील खां ज़लील माण्हू में थोड़ी घणी माण्हू को ज़रूर हूंदी आहे। गोपाल सर, चाचा गुलाम के मुआरी जीप में घर छॾिया। न मां न चाचा, इन ॻाल्हि तां जहिड़ो थी पवंदो। गोपाल चाचा गुलाम में घर छॾिया। अचो अचो अचो। ही इंजीनियर थींदो, ही लोफर थींदो, लोफर। छोकरिन जे कॉलेज ऐं स्कूलन ॿाहिरां आवारागर्दी कंदो। अरे अरे हिन कमीने खे इहो बि हया कोन्हे त ही पाण बि ॿिनि भेणनि जो भाउ आहे। हालांकि हिन जी अखियुनि में औरत लाइ वधीक हया ऐं एहतराम हुअणु घुर्जे हा, पर ही कॾहिं बि कोन सुधरंदो। हाणे छॾीसि न, छोरे खे एतिरो मारियो अथई जो हाणे नास पित हूंदुसि त वरी ईअं न कंदो। जिमी, अहिड़ी आवारागर्दी तोखे पंहिंजो मुस्तक़बिल सवारनि कोन ॾींदी। ईंदड़ दौर कंप्यूटर टेक्नोलॉजी जो दौर आहे, आवारागर्दी जो न। जेकॾहिं इंजीनियर थियणो अथई त कंप्यूटर्स लाइ इलेक्ट्रॉनिक इंजीनियर थी ॾेखारिजांइ। कीअं बाबा? हा वाई नॉट। मुंहिंजे तरफ़ां त जिमीअ ते का बि पाबंदी कान्हे। वणेसि त इंजीनियर थिए, वणेसि त लोफर थिए। हा पुट प्रे, तूं बिल्कुलु ठीक थी चवीं त ईंदड़ दौर कंप्यूटर टेक्नोलॉजी जो दौर आहे। यानी इट विल बी कंप्यूटर टेक्नोलॉजी ईरा इन कमिंग डिकेड्स। जिमी, ॾिस त कंहिंजो फोन आहे। हेलो हेलो हेलो, ॻाल्हाई छो नथो? गुंगो आहे छा? जिमी, वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत नाहे, फोन बंदि कर। कंप्यूटर साइंसिस में ॿाहिरि मुल्कनि जूं स्कॉलरशिप्स आहिनि, ट्रेनिंग प्रोग्राम्स आहिनि, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त नौकरियूं आहिनि। सूंह खे बि ग्रेजुएशन खां पोइ डिप्लोमा कराए कंप्यूटर टेक्नोलॉजी तरफ़ खणी ईंदासीं। कीअं सूंह? हाँ, अलाए इहो अलाए छा आहे?
अलाए जी माना त घोटो ॾेई मारजे। जिमी वतन जे विच में बक बक न कंदो कर। कॾहिं कॾहिं मां सोचींदो आहियां पर पुट त कंप्यूटर टेक्नोलॉजी जहिड़े नमूने सां तरक़ी करे रही आहे त इंसान वीचारे जो आख़िर छा थींदो? यानी आई एम वरिड अबाउट दी सर्वाइवल ऑफ ह्यूमन बीइंग। छा थींदो बाबा? इंसान कंप्यूटर इजाद कंदो रहंदो ऐं इन खां अॻिते ॿी का टेक्नोलॉजी तलाश करे वठंदो। तरसो मां थो ॾिसां त कंहिंजो फोन आहे। हेलो हेलो प्रोफेसर अकरम स्पीकिंग। हेलो अरे बाबा ॻाल्हाए न। अरे बाबा स्पीक। नथो ॻाल्हाई त वञी ढंढ जे तरे में पओ। हा पुट पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए त इंसान वधीक अक़लमंद आहे या कंप्यूटर? इंसान कंप्यूटर ठाहियो आहे, कंप्यूटर इंसान खे न ठाहियो आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त कंप्यूटर गैजेट आहे, मशीन आहे। ऐं कंहिं मशीन जे अकुलमंद हुअण जो सुवाल ई पैदा नथो थिए। मशीनूं मुफ़ीद ऐं कारआमद हूंदियूं आहिनि, अकुलमंद न। मां थी ॾिसां। छॾे ॾिजो। ॾिसां त सही त केरु आहे। हेलो हेलो फोन छो न पे खईं? कावड़े आहीं छा? हा मां कावड़ियल आहियां। ॿुधी थो? मां कावड़ियल आहियां। तूं छा थो सम्झी त मां तो जहिड़नि लोफरनि खां डिॼी वेंदसि? हेलो हेलो ख़ामोश छो आहीं? ॻाल्हाई छो नथो? छा थो चवणु चाहीं? बस डिॼी वई? फोन बंदि करे छॾियईं। आवारा लोफर सम्झनि था मूंखे डिॼारे सघंदा, हिसाए सघंदा। घर खां परे नौकरी लाइ एॾो ऊनो न हूंदो, हाणे वधीक डपु अथव। कहिड़ी ॻाल्हि जो डपु? मूंखे अकेलो ई लावारस ॾिसी बगड़ ऐं बाज़ फिरी ईंदा, मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾींदा। ही दुनिया फ़क़ति मर्द जी दुनिया न आहे। हिन दुनिया ते हिकु औरत जो बि ओतिरो ई हक़ आहे जेतिरो कंहिं मर्द जो। चङो चङो लीव दिस टॉपिक प्लीज। ॿियो को मौज़ू ॻाल्हाइण जे लाइ न आहे छा? कहिड़े मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं बाबा? कहिड़े मौज़ू ते? ॻाल्हि फिरी घिरी वरी बि मर्द जी बरतरी ते ख़तमु थींदी, औरत जी अकेलाई ते ख़तमु थींदी। ॻाल्हि छा आहे जो हिकु औरत गुंडागर्दी नथी करे सघे, टेलीफोन ते कंहिंखे धमकियूं नथी ॾेई सघे, तंहिं करे औरत कमज़ोर ऐं हीणी न आहे। पर मां मर्दनि जे हिननि मफ़रूज़नि खे क़बूल न कंदसि। आई एम सॉरी, मूंखे ढेर करणु न घुरिजे हा। आई एम सो सॉरी। असीं संदसि मंशा मुताबिक इंतहाई साइंसी बुनियादनि ते ॾिनल ज़िम्मेवारी पूरी कंदा आहियूं। गुड, वेरी गुड। हा गुलाम खे पाण वटि वियारीस, चांहि पीआरीस। मीटिंग जे ख़तम थी मां खेसि घुराए वठंदुसि। हा जी अनीस साहब। अनीस न, नफ़ीस। असांजो वेंशन ब्लाइंड ऐं वर्टिकल ब्लाइंड जो कारोबार आहे। क्लिफ्टन में असांजी ऑफिस ऐं शोरूम पिणु आहे। एक्सीलेंट। असांजे कारोबार जे ॿिए तरीक़े जो इन्हिसार रिसर्च ते आहे। असांजा साइंसदान साइंसी बुनियादनि ते खोज लॻाईंदा आहिनि त किथे कहिड़े हंधि कहिड़ी नौयत जी कंहिंजी कंहिंसां दुश्मनी आहे। असांजा तरबियत याफ़्ता इंजीनियर इंतिहाई साइंसी तरीक़े सां तव्हांजे एनिमी नंबर 1 यानी पहिरें नंबर दुश्मन कादिर ख़ान कारीगर खे अहिड़े नमूने गुम करे वठंदा जो ॼण ॼाओ ई न हुयो। नफ़ीस साहब, मां रुगो इंडस्ट्रियलिस्ट ऐं बिज़नेसमैन न आहियां। मुंहिंजनि रगुनि में फ्यूडल रत आहे। असीं माण्हू मारींदा आहियूं ऐं माराईंदा आहियूं।
के जणन कीअं खे कथ में ॼाणींदा आहियूं। गुड, एक्सीलेंट। I got it, sir. It's loud and clear. ऐं हा नफ़ीस साहब, वेंदे वेंदे मुंहिंजी हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधंदा वञो। दुश्मनी जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं दुश्मन जीअरो हुजे। बाक़ी मोए माण्हू जे लाइ त असांजे वाता मयार बि न निकिरंदी आहे। आई थिंक इट्स इनफ। I got it. हाँ बाबा, गुलाम के अंदर मोकिल। अच्छा अच्छा गुलाम, अच्छा बैठ। गुलाम, वो अज तुम्हारो एरेक्स वारो थेलो नजर नथो अचे। साईं सभु ख़त विरहाए छॾिया अथमि। साईं हिकिड़ो अर्जुड़ो खणी आयो आहे हाँ वहाँ जे लाइ। छा ॻाल्हि आहे गुलाम, कुछ परेशान तो नजर अचे। नए पोस्ट मास्टर तंग कयो अथई छा? त साईं मुंहिंजे पुट हमीर खे पुलिस गिरफ़्तार करे लाकअप में रखी छॾियो आहे। पुलिस लाकअप में बंदि कयो अथसि? हाँ साईं, लाकअप में। तूं पाण ॾिसी आयो आहे या अफ़वाह ॿुधी अथई? साईं मां पाण ॾिसी आयो आहियां साईं। साईं हुनखे नौकरीअ मां बि कढी छॾियो अथनि। नौकरीअ मां बि कढी छॾियो अथसि? हाँ गुलाम, तूं छा थो चवे पियो? साईं नौकरीअ मां बि कढी छॾियो अथनि। चवनि था त हमीर चरियो आहे। गुलाम, हे मां छा थो ॿुधां पियो? मूंखे त तुंहिंजी कंहिं ॻाल्हि ते यकीन नथो अचे पियो। तालीम खाते वारनि खे इहा ख़बर कान हुई छा त हमीर खे मां नौकरी ते रखायो? इहे मां बि ॾाढा ज़ोरावर आहियो। ऐं लॉकअप में छा ते विधो अथसि? साईं हेड मास्टर ते खूनी हमले जे इल्ज़ाम में। चवनि था त हेड मास्टर खे सख़्तु ज़ख़्मी करे मरणी हालत में करे छॾियो अथसि। साईं सभु कूड़ आहे साईं। साईं मां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां त हेड मास्टर ताक चङो भलो नओ भलो ख़ुशि रास वेठो आहे मज़े में। साईं नव ॾींहं राति पियो खेॾे। बाबा मेंबर साहब सां मिलाइजो ऐं पोइ डीआईजी साहब सां जल्दी। गुलाम, मां हमीर खे हिकु दफ़ो ॾिठो आहे। मूंखे त ॾाढो नेक ऐं ज़हीन लॻो। किथे इनकलाबी त न आहे? न साईं, असां इनकलाब मां छा ॼाणूं। साईं असां इनकलाब न आणींदा आहियूं। असां ग़रीब मिसकिन त इनकलाब में रोज़गारीअ वांगुरु ख़र्च थींदा आहियूं। मूंखे ईअं ज़रूरत कीअं थी? मूंखे अञा तो यकीन नथो अचे पियो। फिको न कराइजा। साईं तव्हांजा मूं मिसकिन ते लख एहसान आहिनि। मां भला तव्हां सां ग़लति बयानी कीअं कंदुसि? अलाए गुलाम, मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे पई। अमीर मोहम्मद जे रखायल माण्हू खे नौकरीअ मां कढणु, हुनखे चरियो साबित करणु ऐं लाकअप में बंदि करणु कंहिंखे खुटी खणंदी? हा मिला। हलो अली। वालेकुम अस्सलाम। अली मुझे ॻाल्हि ॿुध ऐं गौर सां ॿुध। तोखे शायदि यादि हूंदो हमीर नाले हिकु छोकिरे खे तो प्राइमरी मास्टर जी नौकरी वठी ॾिनी हुई। हमीर फर्स्ट पोजीशन एमकॉम आहे। अॼु तालीम खाते वारनि हेल्थ ऑफिसर सां मिली भगत करे हुनखे नौकरीअ मां कढी छॾियो अथऊं
ऐं खेसि चरियो साबित कयो अथऊं। इहो ईअं ई थियो आहे। छोकिरे जो पीउ मुंहिंजे साम्हूं वेठो आहे। न अली न, हरगिज़ न। इन नमूने जूं सभु इंक्वायरियूं बकवास थींदियूं आहिनि। पहिरियां ई इन सेटल में शामिल सभु कामूरा सस्पेंड थींदा, तंहिंखां पोइ इंक्वायरी थींदी ऐं हमीर खे मेडिकल बोर्ड अॻियां पेश कयो वञे। कंहिं बि माण्हूअ खे कावड़ ॾियण लाइ इहो काफ़ी न आहे। ओके ओके, थैंक यू वेरी मच। गुलाम, तू को बि उल्को न कर। इन्हनि कामूरनि जा ट्रपड़ न ॿधायमि त मुंहिंजो नालो बि अमीर मोहम्मद न आहे। हा मिला बाबा। हेलो DIG साहब, वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? साईं, तव्हांजी बादशाही में असां सां अहिड़ा हाञा थिया त सम्झबो त थियो भलो। साईं, असांजे छोकिरे खे इलाक़ में बंदि कयो अथऊं। हमीर नालो अथसि, प्राइमरी मास्टर आहे। ऐं साईं, प्राइमरी मास्टर कहिड़ो ॾोह कंदो? न चोरी कई अथई ऐं न को धाड़ो हयो अथई। ऑफिस जी अंदरूनी साज़िश जो शिकार थियो आहे। सरकार असांजी त तव्हां सां हुजत आहे ऐं रहंदी। जेकॾहिं छोकिरो ॾोहारी न आहे त हुनखे आज़ादु कयो वञे। थैंक यू वेरी मच सर, थैंक यू। साईं, मूंखे इहो सम्झ में नथो अचे त तव्हां जा एॾा अहसान मां कीअं लाहे सघंदुसि। बसि मूं मिसकीन जे वस में त बसि इहे दुआऊं आहिनि। साईं, अलाह तव्हांखे अञा वधाईंदो, पंहिंजी अमान में रखंदो। साईं, अलाह साईं तव्हांखे वधाईंदो। गुलाम, इन में अहसान जी का बि ॻाल्हि कोन्हे। वरी पुराणी ॻाल्हि आहे। असांजे स्कूल में हिकु अली नाले छोकिरो पढ़ंदो हुयो। फुटबॉल जो ज़बरदस्त रांदीगर हूंदो हो। सेंट्रल मां अकेले सेल बाल खणी वञी गोल कंदो हो। पाकिस्तान जे गॾियल स्कूलनि जी टीम जी नुमाइंदगी कयईं। पोइ सिंध सिलेक्टेड टीम में शामिल थियो ऐं आख़िर में पाकिस्तान जी क़ौमी टीम में वरनि जा वर खेॾंदो रहियो। पर पोइ अलाए काॾे हली वियो, गुम थी वियो। पर हू जिते बि हूंदो बिल्कुलु तो जहिड़ो हूंदो। मुंहिंजो दोस्त कोन्हे, पर गुलाम मूंखे ॾाढो यादि ईंदो आहे। साईं, कंहिं ॾींहुं मां हुनखे तव्हां सां मिलाईंदुसि। गुलाम, तूं मूंखे अली सां मिलाईंदे? तूं अली खे सुञाणी थो? मां त हुनजो शदाई आहियां। साईं, मां बि फुटबॉल जो सौदाई आहियां। मां खेसि चङी तरह सुञाणा, मूंसां गॾु खेॾियो आहे। अरे यार गुलाम, तूं बि कमाल जो माण्हू आहीं। हेॾी वॾी ॻाल्हि आहे, एॾी राज़ में रखी अथई। साईं, तव्हां कॾहिं मूंसां अहिड़ी ॻाल्हि कई बि त कान्हे का। हा, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न पई आई त तव्हां जूं एॾियूं महिरबानियूं छो आहिनि। गुलाम, तूं मूंखे अली वटि वठी हलंदे? अली रहंदो किथे आहे? साईं, मां हुनखे हिते वठी ईंदुसि या तव्हांजे घर वठी ईंदुसि। न न गुलाम, न, हेॾी वॾी रांदीगर खे तूं मूं वटि वठी ईंदे? न, मां पाण संदसि घर हलियो वेंदुसि। न न साईं, न न, एॾो को वॾो मसालो कोन्हे को, मां हुनखे वठी ईंदुसि। साईं, न गुलाम, तोखे न आहे ख़बर मुंहिंजे दिलि में हुनजे लाइ केॾी इज़त, केॾो एतिराम आहे। मां पाण संदसि घर वेंदुसि। साईं,
अली जिंदगी जी हर मैच डज़न गोलनि तां हाराए वेठो आहे। हू तव्हांखे पंहिंजे झूपे में ॾिसंदो त अणथानी को थी पवंदो। हुनखे मां पाण ई हिते वठी ईंदुसि। गुलाम, हे अली खे ॾिजां। न साईं, न पैसा वठण त दरकिनार साईं, पर जे भुणको बि ॿुधी वरितई न त हू तव्हां वटि कोन ईंदो। ओके ओके गुलाम, ओके। अब गुलाम, शाम ताईं हमीर आज़ाद थी वेंदो। तूं हमीर खे मां वटि वठी अचिजांइ। मां कंहिं चङे हंध ते नौकिरी वठी ॾींदोमांसि ऐं थी सघे थो त मां हुनखे पाण वटि रखां। लख एहसान साईं, सही तव्हांजा लख एहसान। गुलाम, असां जी का बि ॻाल्हि कान्हे, पर हमीर सां गॾु अली खे ज़रूरु वठी अचिजांइ। हाज़िर साईं, हाज़िर, ज़रूरु हाज़िर साईं। गुरबत ऐं बेवसी असां लाइ सभ खां वॾो बहानो आहे। मुंहिंजी 4 नंढियूं भेनरूं आहिनि, जिन मां हिकु माज़ूर आहे, हिकु पोड़ी माउ आहे, हीरोइन जो आदि हिकु नशई भाउ आहे। हीअ नौकिरी मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे, सभु कुझु। तूं छा थो सम्झी? हिन नौकिरी सां वाबस्ता निज़ाम खे मूं दिलि सां क़बूल कयो आहे। इम्तिहाननि जूं कूड़ियूं फ़हिरिस्तूं ठाहिण ऐं पिकनिकनि ते वञणु मूंखे पसंदि आहे? न, बिल्कुलु न। शायदि तोखे हिन नौकिरी जी एतिरी ज़रूरत न आहे जेतिरी मूंखे आहे। फ़क़ति उन्हनि जो ज़मीर ज़िंदा न हूंदो आहे जेके अमल करे ॾेखारींदा आहिनि। उन्हनि जो ज़मीर बि ज़िंदा हूंदो आहे जेके कंहिं मजबूरी सबबु कुझु न करे सघंदा आहिनि। ये रहसाना ख्याल छॾ, न सच कूड़ जे चक्कर में न पओ। पंहिंजे खाते जे रीतुनि रवाजनि जी खिलाफ़ वर्ज़ी न कर। सिस्टम जे मुताबिक़ हल, सिस्टम जे खिलाफ़ न वञ। हमें ईशा है। सर, पेनल कोड में या क्रिमिनल प्रोसीजर कोड में अहिड़े कातिल लाइ को कानून आहे जेको न गोली हणी मारे न खंजर हणी मारे?
पर अहिड़ियूं हालतूं पैदा करे जो हिकु मासूम शख़्स मरण लाइ मजबूर थी पवे, पंहिंजो अंत आणे, या आसाबी तनाव सबब हुनजे दिमाग़ जी शरियान फाटी पवे। अहिड़े कातिल लाइ पेनल कोर्ट में, क्रिमिनल प्रोसीजर कोर्ट में आहे को कानून? आहे कानून? यार हमीर, ये आहिनि फ़लसफ़े जो ॻाल्हियूं ऐं कानून फ़लसफ़ो न आहे। मां तोखे सिलेमानी चांहि ऐं खारो बिस्कुट मोकिलियां थो, तहमुल खां कमु वठि ऐं हिन क़िस्म जी ॿी का सिन न कजांइ, वरना मूंखे पंहिंजो रायो बदिलाइणो पवंदो। मूंखे पक आहे चाचा गुलाम हणी वञी हंधि कंदो ऐं सुबुह खां अॻु तोखे हितां वठी ईंदो। सर, हिकिड़ी ॻाल्हि, जेकॾहिं वक़्तु मिले त इन ते गौर कजो। इंसान जे वजूद जा ॿ अंसर हूंदा आहिनि, हिकिड़ो जिस्म, ॿियो रूह। जिस्म खे क़ैद करण लाइ इंसान जेल ठाहिया, क़ैद खाना ठाहिया, काल कोठरियूं ठाहियूं, पर रूह खे क़ैद करण लाइ इंसान कुझु बि न ठाहे सघियो, कुझु बि। तूं मुंहिंजी बि हिकु ॻाल्हि ध्यान सां ॿुधी छॾ अमीर, ऐं वक़्तु मिले त उन ते सोचजांइ ज़रूरु। चरियनि जी दुनिया में सियाणनि जो कमु न हूंदो आहे ऐं सियाणनि जी दुनिया में चरियनि जो कमु न हूंदो आहे। यू गॉट इट? मां समझा तो तानिया असांजे नसीब में शादी लिखियल ना है। वाकई के तुंहिंजो अंदाज़ो बिल्कुल सही है। टेक्सटाइल मिल खां सवा पंहिंजी शादी कीअं थी सके? मौलवी निकाह पढ़ाइण का इनकार करे छॾींदो। तंस थी करी? न न, हकीकत पई बयान कयां। डैडी ॾाढो खुदगर्ज इंसान है के हिकु टेक्सटाइल मिल जे करे धीअ जो समूरियूं खुशियूं कुर्बान करण लाइ तयार है। तूं दिल नठी न कर तानिया। एक न एक डी मां तो खेड़ियो 10 टेक्सटाइल मिल्स वठी दींदुस। न न, 10 तमाम घणियूं आहिनि। मुंहिंजे लाइ बस हिकु ही काफ़ी आहे। पर हिकड़ी ॻाल्हि पुछां? हाँ पुछ। तो वाकई मूंखे पंहिंजे दिल जे गहराइनि सां चाहियो आहे के? ही तू छा चई रही है तानिया? तोखे को शक है? इश्क ऐं इबादत जी तकमील लाइ शक जी का बि गुंजाइश न हूंदी आहे। मूंखे ख़बर आहे त तो पंहिंजे जज़्बनि जे मुकम्मल सचाई सां मूंखे चाहियो आहे। तूं केॾो न अज़ीम आहीं के हिकु टेक्सटाइल मिल तुंहिंजे लाइ का माना नथी रखे, पर तो मुंहिंजे आईंदे ख़ातिर पंहिंजनि तमन्नाउनि जो खून कयो आहे। मूंखे ख़बर आहे के त तूं मूंखां सवाइ भॼी भुरी पवंदे, पर तो मुंहिंजे लाइ उरूज बदिरां ज़वाल क़बूलियो आहे। तूं केॾो न अज़ीम आहीं के तूं केॾो न अज़ीम आहीं। दुनिया जी का बि औरत यकीनन तुंहिंजी मोहब्बत ते फ़ख्र महसूस कंदी। एक अर्ज़ है तानिया। तूं हुकुम कर के? न तानिया, मां फ़कत अर्ज़ कंदुस। मूंखे ख़बर है तानिया त हालात असांजे हक़ में न आहिनि। असांजी शादी थी न सघंदी, पर असीं बिज़नेस पार्टनर रही सघूं था। एक्सपोर्ट लाइसेंस मूं तुंहिंजे नाले ते ठहिराया आहिनि। मूंखे ख़बर आहे त तो अखियूं बंदि करे मूं ते एतबार कयो आहे। मूं सिर्फ़ पंहिंजो पाण ते एतबार कयो आहे तानिया। असांजो दस्तूर साॻियो हूंदो। सॼी भॼ डुक मां पाण कंदुसि, सामान पोर्ट ताईं मां पाण पहुचाईंदुसि, पर सामान जी मालिक तूं हूंदीअ। कागज़ात तुंहिंजे नाले ते हूंदा। मोहब्बत जा सवें रूप आहिनि कादिर ख़ान, पर मोहब्बत जो अहिड़ो अनोखो रूप कंहिं न ॾिठो हूंदो। मूंखे तुंहिंजे एतमाद ते फ़ख्र आहे। तानिया, ही कंसाइनमेंट फ्लोरिडा जे लाइ आहे। हिकु हिकु शइ मूं पाण पंहिंजनि हथनि सां पैक कराई आहे। तूं एक्सपोर्ट प्रमोशन ब्यूरो ऐं कस्टम वारनि सां ॻाल्हाए छॾिजां। सूमर जे ॾींहं ताईं ही माल डाक ताईं पहुची वेंदो।
डोंट वरी के मां पाणी कस्टम ऐं एक्सपोर्ट वारनि सां ॻाल्हाए छॾींदसि। थैंक यू वेरी मच। ॿिनि टिनि हंधा सुठियूं माइटियूं आयूं आहिनि। हिकु कस्टम ऑफिसर जे घरां बि माइटी आई आहे। कार अथसि? कार अथसि ऐं बंगलो? बंगलो बि अथसि डिफेंस में 1000 वालनि जो। ऐं मथी कमाई? चवनि था ॾाढो नेक ऐं ईमानदार आहे। छो कंहिं शहनशाह खे शींहं जो शिकार करायो हुअईं छा जो इनाम में कार ऐं बंगलो ॾेई वियुसि? अलाए अमड़, अलाह खे ख़बर। हिकिड़े मुख़्तियार कार वटां बि माइटी आई आहे। पंहिंजी पहिरें 2-3 ज़ालुनि खां इजाज़त वरिती अथसि? वरिती हूंदा आहिनि, को कचो कमु थोड़े कयो हूंदा आहिनि। ॿार घणा अथसि? इहे ई कोई 7-8 पुट ऐं 7-8 धीअर, पर सभु परिणियल अथसि। वाह वाह, पोइ त पंहिंजी मुछियूं ऐं वार जोकर छाप ख़िज़ाब सां कारियूं कंदो हूंदो। पहिरियां उहे त रहिजी वेंदी। छा में रहिजी वेंदी हुयसि? कूड़ा सर्टिफिकेट ठाहिण वारे सां शादी न कंदी हुयसि त रहिजी वेंदी हुयसि। रिश्वत वठण वारनि सां शादी न कंदी हुयसि त रहिजी वेंदी हुयसि। अहिड़ो रहिजी वञणु मूंखे क़बूल आहे। अमा असां वटि ॿियो को मौज़ू न आहे छा ॻाल्हाइण लाइ? तव्हां सूंह जी शादी लाइ छो नथा सोचियो? वॾी भेण वेठी हुजे ऐं नंढीअ जी शादी कराइजे, इहा का ॻाल्हि ठहे थी? जेकॾहिं मां सॼी उमिरि शादी न कंदी हुयसि त छा तव्हां सूंह खे विहारे छॾींदा? जॻ खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? जॻ खे सवाल करण जो कंहिं ॾिनो आहे जो जवाब लाइ सोचिजे। तव्हां सूंह जी शादी कराए छॾियो। ऐं तूं? मां इन मौज़ूअ ते ॻाल्हाइण मुनासिब नथी सम्झां। इन जो मतिलबु तूं ॼाणी वाणी असांखे सज़ा ॾियण थी चाहीं? मां ख़ुदा जे वास्ते कंहिं ॿिए मौज़ूअ ते ॻाल्हायो। इन मौज़ू लाइ मुंहिंजी ज़िंदगीअ में का बि जाइ न आहे। केर आहे? केर आहे? अंदर हलिया अचो। केर आई? खबरदार तुझे ना तू आहे के? थाड़ेल धाड़ेल साहब, बाबा केड़ो थाड़ेल आई? मां आया पेड़ हैं पेड़ा मुक्तबू थाड़ेल जेको सच ॻाल्हाईंदो त टीप खाईंदो। मिस्टर बेरहम बेराम धाड़ेल साहब, यार तू तो ॾाढो नाले वारो धाड़ेल आई। पंहिंजो दीदार त करा। वाह वाह वाह, यार तू तो ॾाढो ठाहूको जवान आई। पप्पू ठाड़ेल छॾे ॾियो औरत खे। असीं क़दीम दौर जा ठाड़ेल आहियूं। ॿारनि ऐं औरतुनि जो एतिराम कंदा आहियूं। जदीद दौर जा वाहियात ठाड़ेल न आहियूं जो माइयुनि खे तंग कयूं। छा छा माई? अरे तू मूंखे माई थो चई? मां तुंहिंजी मां आहियां। लो पेड़ हैं पेड़ा मुफ्तबू ठाड़ेल जी मां मरी वई आहे, पर असीं क़दीम दौर जा ठाड़ेल आहियूं। तू फिक्र न कर, असीं माइयुनि जो एतिराम कंदा आहियूं। तू असांजी मां आहीं। ऐं ही आहे पप्पू ठाड़ेल, वॾो को रहजन ठाड़ेल आहे। माण्हू मारनि खां मथे में जूं कढी मारींदो आहे, लिखनि खे त लिखींदो ई न आहे। मिस्टर बेरहम बेराम धाड़ेल साहब, वो गरीब आवाम नजर नथो अचे, वो मटी को न आयो आहे छा? गरीब आवाम? मुंहिंजो गरीब आवाम वीचारो ॻोठ में हो मोकिलते, उते वीचारो सैलाब में लुड़ी वियो ऐं हिते वेठा पलंग ते आराम था कयो, त पोइ छो न तव्हांखे फुड़ूं? पर तव्हीं फिक्र न कयो, ॾाढो असीं हणंदासीं ऐं इल्ज़ाम गरीब आवाम ते ईंदो, उते ई बदिजी वेंदो। बी त छोरा तुंहिंजी ख़बर वठां। खबरदार माई। मिस्टर अमीर मोहम्मद, ही भाई केड़ा है? छोरा पीउ जो नालो न आहे खणबो। खामोश। मिस्टर अमीर मोहम्मद, ही भाई केड़ा है? ये मुंहिंजी घरवारी आहे। तो पोइ तुंहिंजी पारवाड़ी काथे आहे? उहा त मरी वई ॻोठ में मुई। जेलिश वुमन। मिस्टर बेरहम बेराम धाड़ेल साहब, हिकिड़ी ॻाल्हि पुछां? छा आहे? ये मथे ते एॾी वॾी पग छो रखी थी? पप्पू ठाड़ेल? हा, सरकार मुंहिंजे मथे ते
20 लख रुपया इनाम रखियो है। 20 लख रुपया यार तो ॾाढो महांगो थाणे लाई। हीरा सजा 20 लख रुपया। जैश 20 लख रुपया पर तोखे ना मिलंदा। बेड़ हम बेड़ा मुफ्त टबू ढालिल के मारींदो यूछो ऐं इनाम खणंदो खमीशो। पप्पू ढालिल घर जी तलाशी वठ। शमूड़ा चॉकलेट टॉफियूं ऐं खट मिठड़ा खणी वठ। जल्दी कर। टरन 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 बालकनी में दिशा को खतरो तो ना है। मिस्टर अमीर मोहम्मद पुलिस असांजी नाकाबंदी कई है तो मुझे फोन दे। मुझे वडेरे शामल खान छटके सां थोड़ो सच ॻाल्हाइणो आहे। टेलीफोन है पे दियो। हेलो हेलो घड़ी ना हलो वेठा हुजो। मां बेड़ में बेड़ा मुफ्त टबू ठाहियल पियो ॻाल्हायां। हाँ मुझे वडेरे शामल खान छटके सां ॻाल्हाइणो जल्दी कयो। हेलो वडेरा शामल खान छटका मूं तुंहिंजे चवण ते शेठ अमीर मोहम्मद जी घर फूड़ कई है पर पुलिस असांजी नाकाबंदी कई है। तू जल्दी कर मिस्टर फलाणे सां फोन ते ॻाल्हाए। हाँ असांजी नाकाबंदी बंदि कराए। छा मिस्टर फलाणो तो वटि वेठो है। वेरी गुड ये ॾाढो सुठो थी वियो। जल्दी कर हिकदम। वाह रे वाह वडेरा शावल खान छटका। पुलिस गायब नाकाबंदी खत्म। पप्पू ढालिल हाँ वॾो माल हथ आयो आहे। वट माई सेठ साहब ये वट तू भी खा। असीं अकेला ना खाईंदा आहियूं विराए खाईंदा आहियूं। अरे वाह वडेरा शावल खान छटका। तो भूल चुक थी हुजे तो माफ कजो प्लीज। वडेरो शामल खान छटको। 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 ॿिनि टिनि ॾींहंनि खां ॾिसण में न आई फोन बि न कई। ख़ैर त आहे। हाँ तव्हांजी थोरो कचहरी वञो था हिन सां।
उन टेलीफोन कयमि मूंसां ॾाढी बदतमीज़ी कई। केरु हुई? छा मतिलबु? औरत केरु हुई? मां हुयसि। मां सोह जी वॾी भेण आहियां। ॿुध मिस्टर, तोखे कंहिं फोन ते ॻाल्हाइण जी तमीज़ न सेखारी आहे? केरु आहीं तूं ऐं छा कंदो आहीं? सुआ चल पंहिंजी भेण खे, असीं ज़मींदार माण्हू इन क़िस्म जो लहजो बर्दाश्त न कंदा आहियूं। तो तूं ज़मींदार क़िस्म जी शइ आहीं। मता सम्झी त मां तुंहिंजे ॻोठ जे कंहिं हारी नारीअ जी हिसेली धीउ आहियां। छा पई कयां पई? चई थी पई आहीं छा? तूं पंहिंजे रंग ढंग मां खरियल वॾेरनि जो खरियल औलाद थी लॻी। ॿुध मिस्टर, जे ॿीहर भुल विचां त असांजे घर फोन कई अथई त अहिड़ी झुठ कंदीसांइ जो समूरी ज़मींदारी मथे मां दोहो वांगुरु निकिरी वेंदो। अंडरस्टैंड? हल सुन।